अज अची वेन दिलावर जे चंबे में पुट तू केतिरो बि लिकी पर दिलावर खां बची न सघंदे। अज अची वेन मुंहिंजे चंबे में। मुझा पूरा 30,000 रुपया दे। हथ कर तो पैसा मिलंदा पंजा। पेरी पैसा मिलन, पेरी पैसा वच पंजा पूरा पैसा। पैसा अरे तू तो पेरी पिने पे एतरा पैसा तू आंदा किता। हिन जादू कोट जो कमाल आ। हिन पैसा निकरना न कुकर निकती चाचा सामू चाचा मुके मारो दे। वाह वाह पैसा कुकर जादू जो कोट है। अगर यो कोट मुखे मिली वने त यो वीरो व्याजी जा पैसा जेके भी आहिनि सभु ॾेई छॾियो। हाणे वञा तो हिन हमरा खे चवां त मूंखे पैसा ॾे। न न ही मूंखे पैसा कोन ॾींदो। लॻे थो वञे कोट चोराइणो पवंदो। छुराऊं जादो इते ही बीह रहो न त जूतो उछलाए हणंदोसीं। चाचा हाणे तो को कर्जी दर से कोन दे को मुझे तू कावड़ करी दो। को चाचा केड़ो ही मुझो मूंखे इन ही ॻाल्हि जी हैरत आहे त कर्ज़ी घर ते छो कोन पिया अचनि। निभागा मसलो छा आहे? सॼे ॻोठ में तुंहिंजा चर्चा पिया हलनि। मामलो छा आहे ॾे? चाचा मूंखे हिकिड़ी करामत मिली है। हाणे पाण बि ॾींहं मौज ई मौज पंहिंजा बुरा ॾींहं ख़तम थी वेंदा। इहा कहिड़ी करामत आहे जंहिंमें मौज ई मौज आहे? छोरा कुझु मूंखे बि त ख़बर पए। चाचा ही कोट ॾिसे पियो? हा ॾिसां पियो। हेॾो वॾो कोट जहिड़ो छने में पियो हले। निभागा इन मां जेका धप अचे पई सा बि महसूस करियां पियो। अरे चाचा ही धप वारो न खुशबू वारो कोट आहे। खुशबू वारो। अच्छा माना हाणे तूं धंधे सां लॻी वियो आहीं। इन कोट जे खीसनि में अतर जी शीशू वेठो विकिणे। चाचा हिन कोट में हर चीज निकिरे थी। मूं न ॾी तोखे कुकड़ बि कढी ॾिनो हिन कोट मां। लख जी छोरा लख जी लानत। कुकड़ कोट जे खीसे में लिकाई वञे सां त उही कढंदे न ॿार। चाचा साईं तू हुकुम कर जेकी चीज तू चयो उन कोट मां कढी ॾियां। अब्बा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मूंखे हिकिड़ो संग कटी ॾे कोट जे खीसे मां। 20 सालनि खां रंधिणो थियो वेठो आहियां। खदड़नि खे कुल्हा पियो हणां। हिकिड़ो संग कढी ॾे मूंखे। चाचा इहा कहिड़ी ॻाल्हि थी वई? छो कहिड़ी ॻाल्हि थी वई? निभागा जेकॾहिं संग नथो निकिले त पोइ बिंदिया रानी खदड़ो ई कढी ॾे मूंखे। 2 टे ॾींहं हुन सां रू रियाणियूं त करियां। अड़े छोरा विच खीसे में हथ कोट जे खीसे मां संग न निकिरे त का ठाउकी मिड़ई अहिड़ी ठाउकी हुजे ठाउको हुजे मिड़ई चाचे खे रू रियाणियूं करणी वञे। न न संग कोन कोट मां निकिरंदो। छोरा छोरा अलाए कहिड़ा कम पियो करीं। अड़े अॼु वॾेरे माण्हू मोकिलियो पाण ॿिन्ही खे शाम जो ओताक ते घुराई आहे। ओताक ते छो? यारी वॾेरे जी औताक में अंदर छो विया आहिनि? मूंखे बि वञणु खपे। मुंहिंजो ढको वियो आहे मुंहिंजो वॾेरे जो। अरे ग़रीब जो ढको वञे हा त भले न ॾियनि। मुंहिंजो ढको कीअं न ॾींदा? मुंहिंजो ढको छिनी वठंदुसि न त सॼे ॻोठ जा ढका सभु मां पंहिंजे घर में विहारे छॾंदुसि। हा मूंखे छा ॾियनि मुंहिंजो ढको ख़बर पइजी वञी कंहिं चोरायो आहे। वालेकुम सलाम। बोतारे लो खाए बोतारे लो खाए बोतारा खैर त हो तड़ तकड़ में असांखे घुरायो अथऊं। को अवां वटि संग वादीअ में आहे छा? छोरा तूं बि ओॾा बीह रहो न ॾिसे पियो त बोतारा सां बीठो ॻाल्हायां विच में बीठो आहे। खैर हो मां ॾाढो बाती अञा तुंहिंजी शादी कोन थी आहे। बोतार तव्हांखे केतिरा वस कया तव्हां वटि केॾा संग वादीअ में बि हुआ। ॿियनि खे ॾेई छॾियो न जुमो जज़्बाती हवाले ॻोठ जो पर अवां कोन ॾिनो। यार छा देगी चढ़ी पई देगी चढ़ी पई। ओ ॿाहिरि ॻोठ वारनि खे घुराए संग ॾिनासीं। माशाल्लाह अवां वटि संग जा भांडा भरिया पिया हुआ पोइ बि ॻोठ वारनि लाइ का ॻाल्हि कान। तूं निभागा हुन वक़्तु किथे? बोतारा हेॾा नियापा तोखे करायमि। मासी मूंखे ॾेखारी न पर ॾेई छॾिजे। अरे कमदार खे मोकिलियो हुअमि।
चमदार पाण रोई पियो मूंखे अची चई त मूंखे ई कोन ॾिनई आहे तोखे किथां ॾींदो मूंखे ॿुधायो कमदार जी मूंखे गाड़ियूं ॾेई मोकिलियईं न त गारियूं ॾींदोसि कोन ॾेखारियो संग हिकिड़नि खे ॾियो ॿियनि खे भला ॿुधाए अॼु ख़ैर में यादि कयो बाबा तुंहिंजी बि शादी कराए अञा संग पुठियां आहिनि वादी छोरा मुबारक हुजनि चाची अचण वारी आहे मूं हाणे हारी जूं 4 छोकिरियूं वेठियूं न अच्छा हिकिड़ीअ खे तूं बरोड़ जा हिकिड़ीअ खे आऊं ॾींदुसि ये चारई जेकॾहिं तूं मूंखे ॾेई छॾी आहे त केॾियूं दुआऊं कर ईअं न थींदो अच्छा चङो भोतार ॿुधाए त सही ख़ैर में यादि कयो थी आऊं वञी ॾिसां मूं वरी कुकड़ बेतो लाथो आहे न तोखे मूं घुरायो आहे जी जी अरे हा यादि आयो हा इहो जुमन जज़्बाती जी जी यार असल में ॻाल्हि आहे त मुंहिंजो ढगो चोरी थी वियो सो त मुंहुं में ऐं ढगे में तव्हांखे को फ़र्क़ु नज़र नथो अचे न मक़सदु छा आहे तव्हांजो ढगो चोरी थी वियो आहे घुरायो तव्हां मूंखे बाबा ढगे जो मुंहुं तोसां मिले थो असल में छा मुंहुं में कुझु ज़नावरनि वारा आसार बि आहिनि हुकुम कयो तव्हां छा सम्झो अकेला आऊं ई ज़नावर लॻो था न न मूंखे ख़बर पई आहे ख़ूब आहे बिल्कुलु बिल्कुलु इहो ई तुंहिंजो भाइटियो आहे न जी जी जंहिं वटि करामती कोट आहे इहो साॻई आहे अरे अबा हलिया एॾे छो वे शाबाश मुंहिंजो बचिड़ो ई नंढड़ो हूंदो हा न अवांजे घर ईंदो ओ ॿेरुनि में खड़ा हणंदो खड़ा ॿेरुनि खे को लॻंदा अवांजी रणुनि खे लॻंदा इहो शरारती सॼे ॻोठ में जेके हिन शरारतूं कयूं आहिनि मूं हुनजी जाइ ते पादर खाधा छोरा ॾिस बोतार घुरायो अथई पुछेसि कहिड़ो कमु आहे हिकिड़े दफ़े मूं ॿधी अलाए छा मारे ॾिनी मां भोतार हुकुम कर बाबा मुंहिंजो ढगो चोरी थी वियो आहे ढगो चोरी थी वियो आहे कोट खे करामती कोट आहे मूं वटि मूं ॿुधो आहे ॿुधे हो जेकॾहिं न मञी थी न मुंहिंजी ॻाल्हि त ई ॿधी छॾींदोसांइ मां छा करे ॿुधा सही मां मूंखे ढगो कढी ॾे आवाज़ कोट मां ढगो ॾिसां थो अरे परे छो ढगो ईंदो छोरा हथ फसी पियो आहे अड़े ढगो नथो निकिरे छा बाबा कोट फाड़ी दे रे कोट फाड़ी दे अरे बात कढे थो न निकितो कुझु कोन निकितो अरे करामती कोट न वठा वरी ॾिसां थो ओयो अरे ढगो त ठहियो पर झिरकियो बचो कोन निकितो अरे किथे आहे ढगो मुंहिंजे कोट में ढगो हूंदो या भोतार थोरो वहम करो कोट में आऊं ढगो लिकाईंदुसि छा अरे तो जो चयो ढगो कोट में आहे भोतार हिन में त ढगो निकिरे ई कोन अरे तो हिन मुंहिंजे हमरा खे हिन मां पैसा कढी ॾिना पोइ इहो नथो निकिरे आऊं छा करां नथो निकिरे मोचड़ा थो वणे चाचा अरे हिनखे वठी वञ कमदार खे वञी चओ हिनखे 316 जूता हाणे हिकिड़ो बि घटि न थिए वरी कमदार खे भोतार हिनखे तूं 415 हण 316 हण या 820 हण हिन वटि कोटा मूं वटि गंजी बि कान्हे मूंखे छॾ आऊं हलां थो माशाअल्लाह तोखे बि जूता लॻंदा मूंखे आंगूठे लाइ ॾेई अहिड़ा भाइचा छो ॾिया मूंखे कहिड़ा संग ॾिना न जो त उन्हनि मां हे ॼणे अरे खुदी लगी पई आहे ये लगे तो घर में केर भी कोन्हे फिर वसीम के तो वडेरे जूता आया पर मूंखे तो जादू जो कोट दसी थे या ना थे बहरहाल वञी तो पैसा चोराया चाचा मारे मुझे सुधी कोन समझो के समझो अल्लाह ने कोड़े दादा कुटियो वाला चाचा पंहिंजो देख ठरी करे खाने जो चाचा ऊप छॾियो बाक़ी धारा कहिड़ो कमु ॾींदा हाणे सुम्हां थो अल्लाह